ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 24/5/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार अमृत वेले पंहिंजा सभु संकल्पनि खे लॉकअप करे हिकु बाप खे प्यार सां यादि करो। बाप सां मिठी मिठी रूह रिहान करो। प्रश्न तव्हां ॿारनि जी हर ॻाल्हि में अर्थ आहे, अर्थ सहित शब्द केरु ॻाल्हाए सघंदो आहे? उत्तर आहे जो देही अभिमानी हूंदा आहिनि, वही हर बोल अर्थ सहित ॻाल्हाए सघंदा आहिनि। बाप तव्हांखे संगम ते जो बि सिखलाईंदा आहिनि उहा अर्थ सहित आहे। बाबा असांखे जो बि सिखलाईंदा आहिनि उहो अर्थ सहित आहे। देह अभिमान में अची करे मनुष्य जो कुझु ॻाल्हाईंदो आहे उहो सभु अर्थ बिना अनर्थ आहे। उन सां कोई फल न निकिरंदो आहे, उन सां कोई फल न निकिरंदो आहे, कोई फ़ाइदो न थींदो आहे। गीता नैनहीन खे राह ॾेखारियो प्रभु। ओम शांति। ये सभु गीत आदि भक्ति मार्ग जा आहिनि। तव्हांजे लाइ गीतनि जी दरकारु न आहे, कोई तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। भक्ति मार्ग में त तकलीफ़ ॾाढी थींदी आहे न, केतिरी रस्म रिवाज हलंदियूं आहिनि। ब्राह्मण खिलाइण, हीअ करणु, तीर्थ आदि ते ॾाढो कुझु करिणो हूंदो आहे। हिते अची करे सभु तकलीफ़ुनि सां बाबा छुड़ाए ॾींदा आहिनि। इन में कुझु बि करिणो न आहे, मुख सां शिव शिव बि न चइणो। ये क़ाइदे से न आहे, इन्हनि सां कोई फल न मिलंदो। बाप चईंदा आहिनि ये अंदर में सम्झणो आहे कि मां आत्मा आहियां। बाबा चयो आहे असांखे यादि करो, अंतर्मुखी थियो। अंतर्मुखी थी बाप खे यादि करिणो आहे। जो बाप प्रतिज्ञा कंदा आहिनि तव्हांखे तव्हांजा पाप भस्म थी वेंदा। बाबा चईंदा आहिनि असांखे यादि करो, अंतर्मुखी थी बाप खे यादि करिणो आहे। त बाप प्रतिज्ञा कंदा तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। असां अंतर्मुखी थी करे जेतिरो बाबा खे यादि कंदासीं ओतिरा असांजा सभिनि जा पाप भस्म थी वेंदा। असां बि यादि कंदासीं त असां बाबा जी यादि जी शक्ति ऐं संकल्प करूं, सभिनि जा बि भस्म थी वञनि। ये योग अग्नि जंहिंसां तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा आहिनि, पोइ तव्हां वापसि हली वेंदव। हिस्ट्री रिपीट थींदी आहे। इहे सभु पाण सां गॾु ॻाल्हियूं करण जी युक्तियूं आहिनि। इहे सभु पाण सां गॾु ॻाल्हियूं करण जी युक्तियूं आहिनि। पाण सां गॾु रोह रियान कंदा रहो। बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प तव्हांखे इहे युक्ति ॿुधाईंदो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो धीरे धीरे ये जाड़ वृत्ति खे पाईंदो आहे। धीरे धीरे जाड़ वृत्ति खे पाईंदो। माया जा तूफ़ान बि हिन समय आहिनि, जबकि मां अची करे तव्हां ॿारनि खे माया जे बंधननि सां छुड़ाईंदो आहे। सतयुग में कोई बंधन हूंदो ई न आहे। इहे पुरुषोत्तम युग बि हाणे तव्हांखे अर्थ सहित बुद्धि में आहे। हिते हर ॻाल्हि अर्थ सहित आहे। देह अभिमानी जो ॻाल्हि कंदा आहिनि उहा अनर्थ हूंदी आहे। देही अभिमानी जो ॻाल्हि कंदा आहिनि उहा अर्थ सहित हूंदी आहे। उन्हनि सां फल निकिरंदो आहे, उन्हनि सां फल निकिरंदो आहे। हाणे भक्ति मार्ग में केतिरी डिफ़िकल्टी हूंदी आहे न। सम्झंदा आहिनि तीर्थ यात्रा करणु, इहे सभु भॻवान वटि पहुचण जा रास्ता आहिनि, परंतु ॿारनि हाणे सम्झो वापसि त कोई बि न वापसि त हिकु बि वञी न सघंदो आहे। पहिरें नंबर में जो विश्व जो मालिक लक्ष्मी नारायण हुया, उन्हनि जा ई 84 जन्म हूंदा आहिनि। उन्हनि जा ई 84 जन्म हूंदा आहिनि, त पोइ ॿियो कोई छुटी कीअं सघंदो आहे? जॾहिं लक्ष्मी नारायण जा ई 84 जन्म हूंदा आहिनि त ॿियो कोई छुटी कीअं सघंदो आहे? सभु चक्कर में ईंदा आहिनि। त कृष्ण जे लाइ कीअं चईंदा कि उहो सदैव क़ाइम ई आहे? हा, श्री कृष्ण जो नाम रूप त हलियलु आयो आहे, बाक़ी आत्मा त
के न के रूप में आहे। ये सभु ॻाल्हियूं ॿारनि खे बाबा अची करे सम्झाई आहे। ये पढ़ाई आहे। स्टूडेंट लाइफ में ध्यानु ॾियणो आहे। रोज़ाना टाइम मुक़ररु करे ॾियो पंहिंजो चार्ट लिखण जो। स्टूडेंट लाइफ में ध्यानु ॾियणो पवंदो आहे असांखे। रोज़ाना टाइम मुक़ररु करो पंहिंजो चार्ट लिखण जो। वापारी माण्हुनि खे ॾाढो बंधन रहंदो आहे। नौकरी करण वारनि ते बंधन न आहे। उहो त पंहिंजो कमु पूरो कयो खलास। वापारी वटि त कॾहिं ग्राहक आयो त सप्लाई करिणो पए, बुद्धि योग ॿाहिरि हली वेंदो आहे। त कोशिशि करे समय कढणो खपे। अमृत वेले जो समय सुठो आहे। उन समय ॿाहिरां जे वीचारनि खे लॉकअप करे ॾियणो आहे। कोई बि ख़्यालु न अचिणो खपे। कोई बि ख़्यालु न अचे। बाप जी यादि रहे। बाप जी महिमा में लिखी ॾियणो आहे। बाबा ज्ञान जे सागर पतित पावन। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। उन्हनि जी श्रीमत ते हलणो खपे। बाबा जी श्रीमत ते हलणो खपे। सभिनि खां सुठी मत मिलंदी आहे मनमना भव। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। त असांखे बाबा जी श्रीमत ते हलणो खपे। सभिनि खां सुठी मत मिलंदी आहे मनमना भव। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। हीअ सभिनि खां सुठी मत मिलंदी आहे। ॿियो कोई ॻाल्हि न करे न सघो। ॿियो कोई ईअं चई न सघे, है न। त असांखे बाबा जो असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। असांखे हुन हिकु मत ते, हुननि जी हिकु मत ते हलणो आहे। इहे ॻाल्हियूं कोई चई न सघे कि मूंखे पंहिंजी खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। कल्प इहा मत असांखे मिलंदी आहे सतो प्रधान ठहिण जी। ऐं इहे वरी बाबा ईंदा आहिनि तॾहिं असांखे इहा मत ॾींदा आहिनि। बाबा सिर्फ़ु चवंदा आहिनि मामिकम यादि करो। इनखे चइबो आहे वशीकरण मंत्र। अर्थ सहित यादि करण सां ख़ुशी थींदी आहे न। बाप चवंदा आहिनि अव्यभिचारी यादि खपे। जीअं भक्ति में हिकु शिव जी पूजा अव्यभिचारी आहे, पोइ व्यभिचारी थियण सां अनेकनि जी भक्ति कंदा आहिनि। पहिरों हुई अद्वैत भक्ति, हिक जी भक्ति कंदा हुया। ज्ञान बि हुन हिक जो ई ॿुधणो आहे, है न। तव्हां ॿार जंहिंजी भक्ति कंदा हुया उहे स्वयं तव्हांखे सम्झाइनि था। जंहिंजी असां भक्ति कंदा हुआसीं उहे स्वयं अची करे असां सां मिलंदा आहिनि, असां सां ॻाल्हियूं कंदा आहिनि, असांजी पालना कंदा आहिनि, असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। मिठे मिठे ॿार, हाणे मां आयो आहियां। इहे भक्ति कल्ट हाणे पूरो थियो। तव्हां ई पहिरियों हिकु शिव बाबा जो मंदरु ठातो हुयो। हुन समय तव्हां अव्यभिचारी भगत हुयो, हिन करे ॾाढा सुखी हुया। पोइ व्यभिचारी भगत सां द्वैत में अची वियो, तॾहिं थोरो दुख हूंदो हुयो। हिकु बाप खे सभिनि खे सुख, हिकु बाप त सभिनि खे सुख ॾियण वारो आहे न। बाबा चवंदा आहिनि मां अची करे तव्हां ॿारनि खे मंत्र ॾिनो आहे। मंत्र बि हिक जो ई ॿुधो। हिते देहदारी कोई बि न आहे। हिते तव्हां ईंदा ई आहियो बाप दादा वटि। शिव बाबा सां ऊच त कोई आहे न। यादि बि सभु उन्हनि खे कंदा आहिनि। भारत ई स्वर्ग हुयो, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। हुननि खे अहिड़ो कंहिं ठातो जंहिंजी तव्हां पोइ पूजा कंदा आहियो। त लक्ष्मी नारायण खे एॾो राज्य भाग्य ॾिनो, एॾो लाइक़ु कीअं ठातो। पोइ उन्हनि जी जंहिंजी असां पूजा कंदा आहियूं। कंहिंखे पतो न आहे महालक्ष्मी केरु आहे, महालक्ष्मी खे अॻियां जन्म हुनजो कहिड़ो हुयो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो उहा जगदम्बा आहे। तव्हां सभु माताऊं आहियो। वंदे मातरम। वंदे मातरम। सारे जगत
हिते ई तव्हां पंहिंजो दाव जमाईंदा आहियो। भारत माता कोई हिकु जो नाम न आहे। तव्हां सभु शिव सां शक्ति वठंदा आहियो, योग बल सां। शक्ति वठण में माया इंटरफेयर कंदी आहे न। यादि में कोई अंगूरी लॻाईंदो आहे त बहादुर थी लड़णो खपे। ईअं न कोई अंगूरी लॻायूं तव्हां फसी पओ। हीअ आहे माया जी युद्ध। बाक़ी कोई कौरव ऐं पांडवनि जी युद्ध न आहे। उन्हनि जी त आपस में युद्ध थींदी आहे, है न। बाक़ी कोई कौरव ऐं पांडवनि जी युद्ध न आहे। उन्हनि जी त आपस में युद्ध थींदी आहे, कौरव पांडव। मनुष्य जॾहिं लड़ंदा आहिनि त हिकु ॿ गज ज़मीन जे लाइ गलो कटे ॾींदा आहिनि। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि इहे सभु ड्रामो ठहियलु आहे, इहे सभु ड्रामो ठहियलु आहे कि हीअं माण्हू लड़ंदा आहिनि त हीअं कंदा आहिनि। राम राज्य रावण राज्य। हाणे तव्हां ॿारनि खे इहे ज्ञान आहे। असां राज्य में वेंदासीं, हुते अथाह सुख हूंदो, नाम या सुखधाम। उहो हुते दुख जो नाम निशान न हूंदो। हाणे जबकि बाबा आया आहिनि अहिड़ी राजाई ॾियण त बाबा खे केतिरो जबकि बाबा आया आहिनि अहिड़ी राजाई ॾियण बाबा आया आहिनि त ॿारनि खे केतिरो पुरुषारत करणो खपे। घड़ी घड़ी चईंदा आहिनि ॿार थको न। शिव बाबा खे यादि कंदा रहो। उहो बिंदी त आत्मा बि बिंदी। हिते पाठ वॼाइण आया आहियो, हाणे पाठ पूरो थींदो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। विक्रम आत्मा ते चढ़ंदा आहिनि, शरीर त हिते ई ख़तमु थी वेंदो। कई मनुष्य कोई पाप कर्म कंदा आहिनि त पंहिंजे शरीर खे ई ख़तमु करे ॾींदा आहिनि, परंतु इन सां कोई पाप उतरंदो न आहे। पाप आत्मा चइबो आहे न। साधु संत आदि त चई ॾींदा आहिनि आत्मा निर्लेप आहे, आत्मा सु परमात्मा, अनेक मतियूं आहिनि न, ईअं चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हांखे हिकु श्रीमत मिलंदी आहे न। बाबा तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾिनो अथई। हाणे असांखे बाबा श्रीमत ॾियनि था। बाबा चवनि था कि आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। अॻियां ईश्वर जे बारे में कुझु न ॼाणंदा आहियासीं। सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, आत्मा केॾी नंढी आहे। पहिरियों आत्मा जो रियलाइज़ेशन कराईंदा आहिनि। आत्मा ॾाढी सूक्ष्म आहे, उन्हनि जो साक्षात्कार थींदो आहे। उहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। ज्ञान जी ॻाल्हियूं त बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि। उहे बि भ्रुकुटी जे विच में अची करे वेहींदा आहिनि। बाबा शिव बाबा ब्रह्मा बाबा जी आत्मा जी बाजू में अची करे वेहींदा आहिनि। इहे बि झटि सम्झी वठंदा आहिनि। इहे सभु आहे नई ॻाल्हियूं जो बाप ई वेही करे सम्झाईंदा आहिनि। इहे पको यादि करे वठो, भुलो न। बाप खे जेतिरो यादि कंदा ओतिरो विक्रम विनाश थींदा। विक्रम विनाश थियण ते ई आधार आहे तव्हांजे भविष्य जो। जेतिरा तव्हांजा विक्रम विनाश थींदा उन जे आधार ते ई भविष्य में पद मिलंदो। तव्हां ॿारनि सां गॾु भारत खंड बि सभिनि खां सौभाग्यशाली आहे। इन्हनि जहिड़ो सौभाग्यशाली ॿियो कोई खंड आहे न। हिते बाबा ईंदा आहिनि। भारत ई हेवन हुयो जंहिंखे गार्डन ऑफ अल्लाह चईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा वरी खां भारत खे फूलनि जो बगीचो ठाहींदा आहिनि। बाबा शिव बाबा वरी खां अची करे भारत खे फूलनि जो बगीचो ठाहींदा आहिनि। असां पढ़ंदा ई आहियूं हुते वञण जे लाइ। साक्षात्कार बि कंदा आहिनि। इहे बि ॼाणंदा आहियो कि उहा ई महाभारत लड़ाई आई आहे।
को अहिड़ी लड़ाई कॾहिं लॻंदी न त ॿारनि जे लाइ नई दुनिया बि ज़रूरु खपे। नई दुनिया हुई, भारत स्वर्ग हुयो। 5000 वर्ष पहिरियों 5000 वर्ष थिया आहिनि न। लाखों वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे। लाखों वर्ष हुजनि हा त मनुष्य अनगिनत थी वञनि हा। इहे बि कोई जी बुद्धि में न आहे वेंदो आहे कि एतिरो थिए कीअं सघंदो आहे, जबकि एतिरी आदमशुमारी ई न आहे। मतिलबु लाखों वर्ष रहो त मनुष्य त केॾा थी वञनि हा। त एतिरी असां कल्प जी आयु चईंदा आहियूं त कीअं चईंदा आहियूं, हेॾी आदमशुमारी त आहे न। त इहे सम्झणो खपे, उन्हनि खे सम्झाइणो खपे। हाणे त सम्झायो, जेका 5000 वर्ष पहिरियों असां विश्व ते राज्य कंदा हुआसीं, ॿियो कोई खंड न हुयो, उहो हूंदा ई आहिनि बाद में, है न। बाक़ी सभु खंड पोइ ईंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी बुद्धि में सभु ॻाल्हियूं आहिनि, ॿियो कंहिंजी बुद्धि में बिल्कुलु न आहे। थोरो बि इशारो ॾियो त सम्झी वञो। बात त बराबरि आहे। असांखां पहिरियों ज़रूरु कोई धर्म हुयो, न। त उन्हनि खे जॾहिं असां थोरो थोरो ईअं ॿुधाईंदा रहंदासीं त उन्हनि जे दिमाग़ में क्लिक थींदो न। इन करे बाबा चईंदा आहिनि न, 2 बाप जो परिचय ॾियो। अगरि बाबा जो मञे थो त ॻाल्हियूं ॿुधाईंदा वञो। कॾहिं न कॾहिं त उन्हनि जे दिमाग़ में ईंदो, न त जॾहिं विनाश जो समय ईंदो तॾहिं त ईंदो कि हा भई उन्हनि असांखे ॿुधायो हुयो, है न। त बाबा असांखे चवनि था, हाणे तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि हिकु आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, उहो प्राय लोप थी वियो आहे। कोई पंहिंजे के देवता धर्म जा चई न सघंदा आहिनि, सम्झंदा ई न आहिनि कि असां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुआसीं। पोइ इहो धर्म काॾे वियो, हिंदू धर्म काॾा खां आयो, उहो धर्म काॾे वियो, हिंदू धर्म काथां खां आयो। कोई जो बि इन ॻाल्हियुनि में चिंतन ई न हलंदो कि उहो धर्म काॾे वियो, हिंदू धर्म काॾा खां आयो। तव्हां ॿार सम्झाए सघंदा आहियो। बाबा त आहे ज्ञान जो सागर, ज्ञान जी अथॉरिटी आहे, त ज़रूरु अची करे ज्ञान ॿुधाईंदा न। ज्ञान सां ई सदगति थींदी आहे, हिन में प्रेरणा जी ॻाल्हि न आहे। बाप चईंदा आहिनि, जीअं हाणे आयो आहे वैसे कल्प कल्प मां ईंदो आहे। बाबा ज्ञान ॾियण ईंदा आहिनि। ज्ञान सागर, ज्ञान जी अथॉरिटी असांखे ज्ञान ॾियण ईंदा आहिनि। प्रेरणा सां ॻाल्हि न थींदी आहे। कल्प कल्प बाबा ईंदा आहिनि। कल्प पोइ अची करे वरी तव्हां ॿारनि, वरी असां ॿारनि सां बाबा मिलंदा। तव्हां बि ईअं ई चकर लॻाईंदा आहियो, राज्य वठंदा आहियो पोइ गवाईंदा। इहो बेहद जो नाटक आहे। तव्हां सिर्फ़ु एक्टर्स आहियो। आत्मा एक्टर थी करे क्रिएटर, डायरेक्टर, मुख्य एक्टर खे न ॼाणे त छा कम जो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कीअं आत्मा शरीर धारण कंदी आहे ऐं पोइ पाठ वॼाईंदी आहे। हाणे पोइ वापसि असांखे घरु हलणो आहे। हाणे हिन पुराणी दुनिया जो अंत आहे। हाणे असांखे वापसि घरु हलणो आहे। हाणे ये पुराणी दुनिया जो अंत आहे। केतिरी सहज ॻाल्हि आहे न, है न। केॾी ईज़ी ॻाल्हि आहे। कंहिंखे बि असां ॿुधायूं, पर माण्हू ॾिसी करे ॿुधाए जो कोई हार्ट फेल न थी वञे, है न। असांजे लाइ त ॾाढो सहज आहे। श्री बाबा असांजे साम्हूं पहिरियों प्राप्ति साम्हूं रखी छॾियईं, पोइ बाबा चवनि था त असांखे ॾाढो ईज़ी लॻंदो आहे। लेकिन दुनिया वारनि जंहिं स्वर्ग खे ॼाणो ई न आहे, बाप खे बाप ॼाणो ई न आहे, असां उन्हनि खे चऊं बसि हाणे हिन दुनिया जो अंत आहे। इहे बि न चओ उन्हनि खे, चओ भई हाणे सत्युग अचण वारो आहे। अगरि लड़ाई थिए त कोई ॻाल्हि कोन्हे, सोचजो स्वर्ग अचण वारो आहे त ख़ुशी में रहंदा। हाणे वापसि हलणो आहे। हाणे हिन पुराणी दुनिया जो अंत आहे। केतिरी सहज ॻाल्हियूं आहे। तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो बाबा कीअं गुप्त वेठा आहिनि। गोदरी में कतार ॾिठो,
हाणे ॾिसो, चओ या ॼाणो चओ, ॻाल्हि त हिकु ई आहे न बाबा जी ब्रुकुटी जे विच में शिव बाबा आया आहिनि। हाणे उन्हनि खे ॾिसो चाहे सम्झो, अखियुनि सां त आत्मा न ॾिसी सघंदासीं, लेकिन असां इमेजिन करे सघंदा आहियूं न कि ब्रह्मा बाबा जे शरीर जे अंदरि ब्रुकुटी जे विच में शिव बाबा आया आहिनि, उहो ॻाल्हाइनि था। त ब्रह्मा बाबा खे शिव बाबा जे रूप में ॾिसो या ॼाणो, ॻाल्हि त हिकु ई आहे। आत्मा खे ॾिसी सघंदा आहियूं, परंतु हुन सां कोई फ़ाइदो न आहे, है न। बाबा ॾिसनि था, ॾिसी बि सघंदा आहे, कोई चाहे त बाबा ॾेखारे बि सघंदो आहे। कोई किस सम्झ में अची न सघे, नवदा भक्ति में ॾाढा साक्षात्कार कंदा आहिनि। अॻियां तव्हां ॿार बि केतिरा साक्षात्कार कंदा आहियो, ॾाढा प्रोग्राम ईंदा हुया, पोइ पिछाड़ी में इहे खेल पार तव्हां ॾिसंदव। हाणे त बाप चईंदा आहिनि पढ़ी करे होशियारु थी वञो, अगरि न पढ़ंदव त पोइ जॾहिं रिज़ल्ट निकिरंदी त मुंहुं हेठि थी वेंदो। पोइ सम्झंदव असां केतिरो समय वेस्ट कयो, पोइ सम्झंदव असां केतिरो समय वेस्ट कयो। अंत में जॾहिं रिज़ल्ट निकिरंदी, जेतिरो बाप जी यादि में रहंदव, यादि जे बल सां पाप मिटजंदा वेंदा। जेतिरो बाप जी यादि में रहंदव, ओतिरो ख़ुशी जो पारो बि चढ़ंदो। मनुष्य खे पतो न आहे कि भॻवान खे छो यादि कंदा आहिनि। चईंदा बि आहिनि तव्हां माता पिता अर्थ न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, शिव बाबा जो चित्रनि ते सम्झाए सघंदा आहियूं। ये ज्ञान सागर पतित पावन, उन्हनि खे यादि करिणो है न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, शिव बाबा जे चित्रनि ते असां सम्झाए सघंदा आहियूं, शिव बाबा आहे ज्ञान जो सागर पतित पावन, उन्हनि खे यादि कंदा आहियूं। ॿार ॼाणंदा आहिनि इहो उहो ई असांजो बाबा आहे। सुख गनेरे जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। शिव बाबा उहे ई असांजा बाबा आहिनि जो असांखे सुख गनेरे जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। इहा पढ़ाई आहे न, इन में जो जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ऊच पद पाईंदा। हिन पढ़ाई में जो जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ऊच पद पाईंदा। ये कोई साधु संत आदि न आहे जंहिंजी गद्दी हलंदी आहे। ये त शिव बाबा जी गद्दी आहे, शिव बाबा जी गद्दी आहे। ईअं न ईअं वेंदो त ॿिए खे गद्दी ते विहारंदासीं। बाबा त सभिनि खे साथ वठी हलंदा, है न। भले निमित मात्र कोई बि साकार में वेठा आहिनि, लेकिन बॉस त शिव बाबा आहे न। अगरि तव्हांखे लॻे तव्हांजे निमित तव्हां सां गॾु कुझु ठीकु रीति तव्हां सां छा चइबो आहे, तव्हांखे जो बि ॻाल्हि जो डिसीजन या राय या फ़ैसिलो तव्हांखे अगरि निमित लॻे थो भई निमित बाबा जी श्रीमत ते असांखे नथा सेखारनि या नथा करनि या नथा उहो व्यवहार करनि, त तव्हां शिव बाबा खे ॿुधायो मन ई मन में, है न। शिव बाबा सां इन करे भले निमित कोई बि आहे, लेकिन असांखे शिव बाबा खे रोज़ु पंहिंजो चार्ट ॾियणो आहे, रोज़ु सभु ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि, छा आहे छा न। त बाबा हुन अनुसार हुन निमित सां बि कमु कराए सघंदा आहिनि, है न। तव्हां निमित ते ई विश्वास रखी हलंदव, शिव बाबा खे ॿुधाईंदव ई न, सोचंदव। हालांकि अगरि तव्हांखे विश्वास आहे की निमित जो कंदो उहो बाबा जी श्रीमत ते ई कंदो, त अगरि उहो न बि कंदो त बि बाबा उन्हनि द्वारा कराए ॾींदो। त मतिलबु असांखे अल्टीमेटली कुझु बि आहे, चाहे वॾी दीदी छो न आहे, लेकिन बाबा खे यादि करे ई दीदी जी दृष्टि बि वठो, दीदी जे संबंध संपर्क में बि अचो, न त सोने जी जंजीर में फंसी वेंदो। ईअं न ईअं थी वेंदो
त ॿियो कोई गद्दी ते वेंदो, इहे हली वेंदा त ॿियो कोई गद्दी ते वेंदो न। बाबा त सभिनि खे साथ वठी हलंदा। कई ॿार व्यर्थ ख़्यालात में पंहिंजो समय वेस्ट कंदा आहिनि। कई ॿार पंहिंजे व्यर्थ ख़्यालातनि में समय वेस्ट कंदा आहिनि। सोचता आहिनि खूब धन इकट्ठो करो, पुत्र पोतरा खाईंदा, बाद में कमु ईंदो, बैंक लॉकअप में जमा करूं, ॿार खाईंदा रहंदा, परंतु कंहिंखे बि गवर्नमेंट छॾे ॾे न। इन करे उन्हनि खे जास्ती ख़्यालात न करो, पंहिंजे भविष्य कमाई में लॻी वञिणो खपे। हाणे ॿारनि खे पुरुषार्थ करिणो आहे, ईअं न कि ड्रामा में जो हूंदो उहो कंदा। पुरुषार्थ बग़ैर खाइण बि न मिलंदो न। कुझु बि करिणो आहे त पुरुषार्थ त करिणो पवंदो न। पाणी पीअणो आहे त गिलास खणी करे पाणी त भरिणो पवंदो न। कंहिंजी तक़दीर में न आहे त पोइ ईअं ख़्यालात ईंदा वेंदा आहिनि कि ईअं करां। तक़दीर में न आहे त पोइ ईश्वरीय तदबीर बि छा कंदा। तदबीर में न आहे त ईश्वरीय तदबीर बि छा कंदा। जंहिंजी तक़दीर में आहे उहो सुठी रीति धारण कंदा ऐं कराईंदा आहिनि। बाबा तव्हांजा टीचर बि आहिनि, गुरू बि आहिनि, त उन्हनि खे यादि करिणो खपे। सभिनि खां प्रिय बाप, टीचर, सतगुरू ही हूंदा आहिनि। बाबा सां वरसो मिलंदो आहे, टीचर सां शिक्षा मिलंदी आहे, सतगुरू सां वरदान मिलंदा आहिनि। सतगुरू असांखे श्रेष्ठ मत ॾेई करे गति सदगति जो वरसो ॾींदा आहिनि। उन्हनि खे त यादि करिणो खपे। बाबा युक्तियूं त ॾाढा बतलाईंदा आहिनि। तव्हां साधु संत आदि खे बि निमंत्रण ॾेई सघंदा आहियो पंहिंजे प्रोग्रामनि में। अच्छा, मीठे मीठे सिके लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पुरुषार्थ करे पंहिंजी भविष्य कमाई में लॻी वञिणो आहे। ड्रामा में जो हूंदो त करे वठंदासीं, इहे चई करे पुरुषार्थ ही न ठहिणो आहे असांखे। ॿियो आहे, सॼे ॾींहं में जो कुझु बि पाप थींदो आहे या कंहिंखे दुख ॾींदा आहियो त उहो नोट करिणो खपे। अगरि असां द्वारा कोई पाप थियो, कोई दुख थियो त उहो नोट करिणो आहे। सच्चाई सां बाप खे ॿुधाइणो आहे। साफ़ दिलि ठही हिकु बाप जी यादि में सभु हिसाब चुक्तू करणा आहिनि। साफ़ दिलि ठही करे हिकु बाप जी यादि में, बाप जी यादि सां सभु हिसाब चुक्तू करणा आहिनि। जो बि आहिनि असांखे सची बाबा खे सभु कुझु ॿुधाइणो आहे ऐं दिलि सां पश्चाताप करे सॉरी चइणो आहे। वरदाना, ताज तख्त के सदा कायम रखण वारा निरंतर सुता योगी ठहो। वर्तमान समय बाप द्वारा सभी ॿारनि खे ताज ऐं तख्त मिलंदो आहे। हाणे जो इहे ताज तख्त अनेक जन्मनि जे लाइ ताज तख्त प्राप्त कराईंदो आहे। हाणे जो ताज कहिड़ो असांजो विश्व कल्याणकारी जी ज़िम्मेवारी जो ताज ऐं बाप दादा जो दिल तख्त। विश्व कल्याण करण जी ज़िम्मेवारी जो ताज ऐं बाप जो दिल तख्त, ये ही अगरि हाणे कायम रहियो, सदा कायम रहे त निरंतर स्वत योगी ठही वेंदो। ॾिसो, निरंतर स्वत योगी ठहिण जो केतिरो सहज साधन आहे। सदा पंहिंजे साम्हूं पूरी विश्व जी आत्माउनि खे मर्ज करे रखो। घड़ी घड़ी उन्हनि खे सकाश ॾींदा रहो, लाइट में ॾींदा रहो।
त बाबा जी यादि बि रहंदी, बाबा जी दिलि में बि वसी वेंदव, सहज यादि रहंदी, सेवा बि थी वई, ऐं पोइ भविष्य जो ताज ऐं तख़्त बि मिली वेंदो। भविष्य जो ताज ऐं तख़्त बि मिली वेंदो अगरि हाणे सदा सर्व आत्माउनि खे दाता ठही ॾींदा वेंदा। उन्हनि खे कहिड़ी बि प्रकार जी महिनत करण जी ॻाल्हि ई न हूंदी आहे, छो जी हिकु त संबंध समीप जो आहे, ॿियो प्राप्ति अखूट थींदी आहे। जॾहिं सभिनि खे ॾींदा आहियूं त असांखे बि केॾी कुझु सुठी प्राप्ति मिली वेंदी आहे न, छो जी सभिनि खे ॾींदासीं त पहिरियों त असांखे मिलंदो। सम्झो असां पूरी विश्व खे सकाश था ॾियूं, कोई अशांत आत्मा खे बाबा शांति जी किरणियूं ॾियनि था असां द्वारा, त पहिरियों त शांति जी किरणियूं मुंहं में थी अचनि न, त खुट प्राप्ति बि आहे। जिते प्राप्ति हूंदी आहे उते स्वतः ई यादि बि रहंदी आहे। स्लोगन आहे, प्लेन बुद्धि सां प्लान खे प्रैक्टिकल में लायो त सफलता समायल आहे। बुद्धि हिकदमि प्लेन हुजे, कोई शोर आहे कीअं हूअं न हुजे, प्लेन बुद्धि हुजे, ऐं पोइ उन अनुसार असां प्लान खे प्रैक्टिकल में लायूं। असां जो प्लान कयो आहे उन अनुसार असां प्लान खे प्रैक्टिकल में लायूं त जीवन में सफलता ज़रूरु मिलंदी असांखे। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। दुख अशांति जी उत्पत्ति अपवित्रता सां थींदी आहे। दुख अशांति जी उत्पत्ति अपवित्रता सां थींदी आहे। जिते अपवित्रता न, हुते दुख अशांति काथां खां आई न? जिते अपवित्रता न हूंदी आहे हुते दुख अशांति बि न हूंदी आहे। तव्हां सभु पतित पावन बाप जा ॿार, मास्टर पतित पावन आहियो, त जो ॿियनि खे पतित खां पावन ठाहिण वारा आहिनि, उहे स्वयं त पावन हूंदा न। अहिड़ी पावन पवित्र आत्माउनि वटि सुख शांति सदा ई रहंदी आहे। सभिनि खां वॾे त वॾी महानता ई आहे पावन ठहिणु, है न। सभिनि खां वॾे ते वॾी महानता ई आहे पावन ठहिणु। जॾहिं असां पावन थींदासीं, ही सभिनि खां वॾे ते वॾी महानता आहे। अॼु बि हिन महानता जे अॻियां सभी सर झुकाईंदा आहिनि। सभी खां वॾे ते वॾी महानता कहिड़ा पावन ठहिणु। तॾहिं त ॾिसो अॼु माण्हू काम विकार से करे थोरो छॾे करे थोरो बि नाम वठंदो आहे भॻवान जो, त केॾो महान आत्मा थी वेंदो आहे। भले हुन में क्रोध लोभ मोह अहंकार हुजे, लेकिन काम विकार खे छॾियो अथई न, है न। त महान आत्मा केरु हूंदो आहे? जो पावन हुजे। त बाबा चवनि था, अगरि तव्हांखे जीवन में सुख शांति सां रहणो आहे त पवित्रता धारण करो। पवित्रता में ब्रह्मचारी ॿई हुजनि। व्यर्थ संकल्प बि अपवित्रता आहे, आलस्य अलबेलोपन बि अपवित्रता आहे। त जरा बि अपवित्रता न हुजणी खपे। सर्व प्रकार जी अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा थी वञो। सर्व प्रकार जी अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा संपूर्ण पवित्र शुद्ध वैष्णवी आत्मा आहे असां। त असां महान आत्मा थी वेंदासीं। असांजे जीवन में हाणे सदा अतीन्द्रिय सुख ऐं शांति में रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।